तू आज़ादी वांगर खूबसूरत सपनो थी वन वचन थो कयां तोखे पंहिंजो रत ॾेई हासिल कंदुसि। उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं सालगिरह वा केक वठी आयो आहियां उस्ताद। अल्लाह साईं सालगिरह आहे छा? केक बाद में कटींदा, पहिरियों साईं सालगिरह ते ॿ हथ थी वञनि। अचो आया मां सिंधी आया मां सिंध जो जान सारो हां सिंधी आया मां अचो त हाणे केक कटियूं। सिंध जो जान सारो हां ए सिंध तुझे इश्क में एॾो त मज़ो आहे मौत बि महबूब लॻंदो आहे। जीए सिंध हेड़ो आहे तो नंग असांजा चरबट लताड़िया सूलियत मुंहिंजा मुज़फ़र त चाढ़िया जंहिंखे पनाह ॾेई सिंधियुनि पारायूं पोतियूं उहे जीजल जे बचन जूं ताड़ियुनि पया था टोपियूं उहे सिंध जे बचन जूं ताड़ियुनि पया था टोपियूं। ए कराची न कंहिंजे पी जी आ ई कराची न कंहिंजे पी जी आ ई मिट्टी तुंहिंजी मुंहिंजी आ को मुल्क खपे माण्हू न खपनि हीअ ॻाल्हि मुहाजिरनि जी आ बंदूक ॾिसंदे आड़ में ही धरती आख़िर सिंधी आ। सिंध अमा थो वचन कयां मां तुंहिंजी सीध सजाईंदुमि तुंहिंजी मिट्टीअ खे सुरमो समझी मां पंहिंजी अखियुनि में पाईंदुमि। सिंध अमा थो वचन कयां मां तुंहिंजी सीध सजाईंदुमि तुंहिंजी मिट्टीअ खे सुरमो समझी मां पंहिंजी अखियुनि में पाईंदुमि। अबो परेशान न थियो, असांजा ॾुखिया ॾींहं बि गुज़री वेंदा ऐं अव्हां जो शाही वक़्तु बि न रहंदो। हा बा लइया तुंहिंजा नशा कहिड़ा नशा छो चरियो थियो आहियां? कल्ह राति टीवी ॾिसी खिले पियो। इन में वरी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? हज़ारे माण्हू टीवी ॾिसी खिलंदा आहिनि पर टीवी बंदि हुई। बिल्लो हम शिकला शींहं जी मगर शींहं न थी सघंदो बिल्लो हम शिकला शींहं जी मगर शींहं न थी सघंदो मुहाजिर रहे 100 साल सिंध में मगर सिंधियुनि जहिड़ो दलेर न थी सघंदो। हा जाना काथे बाबा रते दे रे हाथों करी वडे जी मज़ार ते हाज़िरी जियो बाबा जियो जियो। मेरे हाथ में हक का झंडा है मेरे सर पे जुल्म का फंदा है मैं मरने से कब डरता हूँ मैं मौत की खातिर जिंदा हूँ मेरे खून का सूरज चमकेगा तो बच्चा बच्चा बोलेगा मैं बागी हूँ मैं बागी हूँ मैं बागी हूँ मैं बागी हूँ। तुम्हारा नाम क्या है? मूसा। मूसा पढ़ते हो? हाँ। कौन सी क्लास में? 2। अच्छा बड़े होके क्या बनोगे? कमरे मरवेसू सिंध न देसू मरवेसू सिंध न देसू हर कह बात भाई आई रे आई साथ सब सिंध जावेरी साफ बुद्धि चल सिंध जावेरी साफ बुद्धि चल दो दन जी ही धरती तई सिंध वडी का हस्ती तई दो दन जी ही धरती तई सिंध वडी का हस्ती तई सिंध जावेरी साफ बुद्धि चल सिंध जा साने पिसो भारी मरी लींदा मिड़ई मारी मरी लींदा मिड़ई मारी सच्ची सुरहान में मिलबो पिता महरान में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो पिता महरान। हकीलाल जी मज़ूरी कंदड़ उन मज़दूर जी तस्वीर हज़ारे चमचन जी सेल्फियुनि खां 1000 गुना बहितर आहे। की रांद में आयूं या बाज़ी असां जी आ अड़े काज़ी असां जी आ अड़े मुनकर मोहब्बत जा कंदे छा तूं कबीले खे कबीलो ही कुठल आहे तुंहिंजी शेखी ऐं शरीयत खां रुठल आहे असीं उन दरसंदा दासी अज़ल खां प्यार जा प्यासी असीं गोला गुलामी में सदा सजदे सलामी में उन्हनि जा ई सॾायूं था तॾहिं ख़ुद खे बणायूं था असांजा दर्द सूफ़ी
बगावत मुझी फितरत आ, मां देशी थी ॾेखारींदस। सिंध असांजी धरती आ, मां आज़ाद करे ॾेखारींदस। शहादत असांजो शान आ, मां शहीद थी ॾेखारींदस। मुड़स माण्हू जो जॾहिं वक़्तु ख़राब थींदो आहे न, या पंहिंजनि जे हथां या भड़वनि जे हथां मारियो वेंदो आहे। वतन सां वफ़ाउनि जो इज़हार आहियूं, तॾहिं त असां बाग़ी गुनाहगार आहियूं। तूं केतिरियूं बि कोशिशूं कर, ही कंध झुकाए न सघंदे। ॿियनि जे आसरे ॿांह लोॾे हलण वारा हिन सीने खे हथ लाहे न सघंदे।